आस्क मुफ्ती मुजीब रहमान। साईं हिकु ॾींहुं जो ॿारु पैदा थियलु हुजे त उनजी जनाज़ा नमाज़ थींदी या न थींदी? उन ॿार जी जनाज़ा नमाज़ थींदी जेको माउ जे पेट खां जीअं जो पैदा थियो, हिकिड़ी घड़ी बि ज़िंदा हुयो त इन जी जनाज़ा नमाज़ थींदी। माउ जे पेट खां निकितल ई मोअल आहे, उनजी जनाज़ा नमाज़ न थींदी। इहो आसान जुमलनि में तमामु मुस्लमान सम्झी वञनि। साईं अल्लाह खे ख़ुदा चवणु कीअं आहे? अल्लाह खे ख़ुदा चवणु जाइज़ आहे। अल्लाह खे ख़ुदा चवणु जाइज़ आहे। तमामु उलमा पंहिंजे किताब जे अंदरि लिखियो त ख़ुदा खे, अल्लाह खे जेकॾहिं कोई मुस्लमान ख़ुदा चवे थो, जाइज़ आहे, कंहिं क़िस्म जो कोई बि ग़लति न आहे। छाजे करे अल्लाह जे लफ़्ज़ खे जेकॾहिं अगरि असां इंग्लिश जे अंदरि खणी वञूं त गोड बीहे थो। ॿी कंहिं ज़बान जे अंदरि खणी वञूं त उन ज़बान जे एतबार सां अल्लाह जो नालो चेंज थी थो वञे। त अल्लाह खे जेकॾहिं कंहिं बि ज़बान जे अंदरि ख़ुदा चयो वञे थो त कोई बि मसइलो न आहे, इहो जाइज़ आहे। ए नज़र न आयो चवां? आयो? अलाए न आयो। अगरि को शख़्स क़ुर ते हथु रखे ऐं चवे त फ़िलाणी औरत मुंहिंजी भेण आहे, इन खां बाद में हुन सां शादी करे त इहो अमल कीअं आहे? कंहिं बंदे कंहिं नामरम औरत खे चयो त तूं मुंहिंजी भेण आहे, भेण बिलफ़र्ज़ हुन क़ुर ते हथु बि रखियो त तूं मुंहिंजी भेण आहे, कुझु टाइम खां बाद में हुन सां निकाह थी वियो त जाइज़ आहे, कंहिं क़िस्म जो कोई बि टेंशन न आहे। भेण असांजे लाइ उहा ई आहे जेकी असां सां कठे पैदा थी आहे। त ॻाल्हि सम्झ आई न आई? उन सां ई निकाह हराम थींदो, उन सां ई निकाह हराम थींदो जंहिं माउ जे हिकु पेट खां असां पैदा थिया आहियूं। उहा भेण असांजे मथां हराम आहे। उहा औरत बि असांजे मथां हराम आहे जंहिंजी माउ जो खीरु असां पीतो आहे। उहे सभु उन जूं धीरियूं। मसइलन तौरु मां हिकिड़ो नंढो मिसाल ॾियां। कंहिं बि नौजवान हिकु आमना औरत जो खीरु पीतो, हाणे आमना जूं 4 धीरियूं आहिनि न, 4 ई इन बंदे जे मथां हराम थी वियूं। साईं सम्झ में ॻाल्हि आई न साईं? 4 ई जेके धीरियूं इन जूं आहिनि न, 4 ई धीरियूं। घणा माण्हू इहा ॻाल्हि कंदा आहिनि, न साईं हिकिड़ी धीउ सां जंहिंसां खीरु पीतो हुई न, सिर्फ़ु इहा हराम थींदी। न साईं, ईअं न आहे। उन औरत जे पेट खां जेके बि नियाणियूं पैदा थियूं आहिनि ऐं जंहिं बंदे इन औरत जो खीरु पीतो आहे, हाणे सभु इन जूं नियाणियूं इन जे मथां हराम थी वेंदियूं। बाक़ी इन जे भाउ जे मथां हराम न थींदियूं। हिन छोकिरे जे भाउ जे मथां इहे छोकिरियूं हराम न थींदियूं। छाजे करे? त इन जे भाउ इन औरत जो खीरु नाहे पीतो। हराम सिर्फ़ु उन जे मथां थींदियूं जंहिं छोकिरे अॻिली औरत जो खीरु पीतो आहे। त इहो मामिलो साईं काफ़ी इहो हलंदो अचे थो। काफ़ी इहे मामला बाद में छेड़िबा आहिनि। 2-3 ॾींहं मूंखे कंहिं साथी ॿुधायो, साईं असांजो हिकिड़ो दोस्त हुयो, उन हिकिड़ी औरत सां निकाह कयो, 2 साल थी विया, हिकिड़ो पुटु बि पैदा थी वियो। 2 साल थी विया, हिकिड़ो पुटु बि जेको आहे पैदा थी वियो। इन खां बाद में वाज़े तौर ते ख़बर पई, कंहिं असांखे पोड़ी ॿुधायो त बाबा इन जेको आहे न, ॿिनि जेके हाणे पाण में ज़ाल मुड़ुस आहिनि न, इन नंढाप में हिकु ई जेको आहे औरत जो खीरु पीतो आहे। ऐं मामिलो जेको आहे वॾो छेड़िजी वियो। चई हाणे साईं ॿुधायो त इहो निकाह साबित रहंदो या न? मां निकाह थियो ई न आहे, निकाह थियो ई न आहे। ज़ाहिरी तौर में जेकॾहिं अगरि तव्हां निकाह पढ़ाए छॾियो, हाणे ख़बर पई आहे बाद में, 2 सालनि खां बाद में पई आहे, 3 सालनि खां बाद में पई आहे न, त पोइ रिश्ते खे ख़तमु करे छॾियोसि। मुड़ुसु भले तलाक बि न ॾे। छाजे कारण तलाक उन खे ॾिबी त जेकी निकाह में ईंदी न। रज़ाई भेण त निकाह में मुंड में ई न आई आहे। जॾहिं मुंड में भेण निकाह में न आई आहे न, त पोइ तलाक जी ज़रूरत बि न आहे। बसि अलहदी इख़्तियार करे जान छॾायूं साईं। साईं अगरि भुल में वुज़ू खां बग़ैर नमाज़ पढ़ी वियासीं त पोइ छा हुकुम आहे? सभु नमाज़ूं मोटाणियूं पवंदियूं जेकॾहिं वुज़ू खां बग़ैर तव्हां नमाज़ पढ़ी आहे। पोइ चाहे तव्हां 2 नमाज़ूं पढ़ियूं आहिनि, 3 नमाज़ूं पढ़ियूं आहिनि, तव्हांखे ख़बर हुई त मां वुज़ू न कयो आहे, साईं इहे थींदो अथव मामिलो। जेके मस्जिद में साथी घणो टाइम वेंदा आहिनि न, त पोइ उहे ई चवंदा आहिनि त मूंखे को वुज़ू आहे, हालांकि पेशाब करे इन खां बाद में मस्जिद में वेही रहंदा आहिनि। पोइ चवंदा आहिनि त हाणे 2-3 मिंट खां पोइ जेको आहे वुज़ू कयो। इहो मासां बि मरलो पेश थियो आहे। हिकु मरतबो न, 2-3 मरतबा मासां बि थियो आहे। इंसान तक़ाज़े सां पेशाब ते वियो, इन खां बाद में मां चयो मोटी अचे, नमाज़ में 1/2 कलाक पियो आहे, पोइ वुज़ू कयूं था। पोइ अची करे हिते वेही रहियासीं, को किताबु ॾिठोसीं। किताब मां मुराद ईअं न त को क़ुर खे हथु लाथोसीं, या न ईअं को दर्सी अहिड़ी किताब उनखे ॾिठोसीं, पढ़ियोसीं। अचानक नमाज़ में 2 मिंट पइजी विया ऐं नमाज़ जो टाइम थी वियो। अची करे मां मुसले ते बीठुमि, अल्लाह अकबर करे जॾहिं मां बीठुमि त इन खां बाद में मां सूरत फ़ातिहा जॾहिं शुरू कयुमि, पोइ मूंखे यादि अची वियो, अड़े बाबा मूंखे त वुज़ू ई न आहे। हाणे मूंखे त वुज़ू न आहे। त हाणे जीअं जो यादि अची वियो न,
त पोइ पेशवाम हुजे मुक़्तदी हुजे उते ई पंहिंजी नमाज़ खे टोड़े करे सलाम वराए करे वञी करे वज़ू करे। त हिते मां नमाज़ में बीठी हालत में मां सलाम वरायो ॿ टे दफ़ा बीठी नमाज़ में। छाजे करे साईं हिकिड़ो वज़ू आहे न त नमाज़ थींदी बि न। मुंहिंजी नमाज़ न थी, पर मुंहिंजे पोयां जेके तव्हां 100 जमायती बीठा आहियो न, तव्हांजी बि नमाज़ न थी। त हे थींदो आहे जेकॾहिं अगरि भुल में तव्हांखे वज़ू न हुयो, तव्हां नमाज़ हिकु पढ़ी विया हो, 2 नमाज़ूं पढ़ी विया हो, 3 नमाज़ूं पढ़ी विया हो, या बिलफ़र्ज़ 4 नमाज़ूं पढ़ी विया हो, उन 4 नमाज़ुनि खे मोटाइणो पवंदो। ऐं कपिड़नि जो मरहलो बि ईअं अथव। कपिड़नि जो मरहलो बि ईअं, तव्हां नमाज़ पढ़ी ऐं तव्हांखे ख़बर न पई त तव्हांजा कपिड़ा जेको आहे पलीत हुया। पोइ पलीती कहिड़े बि एतबार सां थी सघे थी। नौजवान उनखे राति जो इतलाम पइजी वेंदो आहे, उनखे बाज़ोक़त ख़बर न पवंदी आहे कपिड़ा पलीत। हाणे पलीत कपिड़नि सां जेकॾहिं अगरि तव्हां केतिरियूं बि नमाज़ूं पढ़ियूं आहिनि न, उन सभिनी नमाज़ुनि खे मोटाइणो पवंदो। सभिनी नमाज़ुनि खे साईं, सभिनी नमाज़ुनि खे। पोइ 2 नमाज़ूं पढ़ियूं आहिनि या 3 नमाज़ूं पढ़ियूं आहिनि या 4 नमाज़ूं पढ़ियूं आहिनि, छाजे करे त जीअं जो तव्हांखे ख़बर पइजी वेंदी तव्हांजूं तमामु नमाज़ूं बातिल थी वियूं। त इबादत जे लाइ जेकी पाकाई आहे उहा इंतिहाई ज़रूरी आहे। अलाह ताला अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। क़ुरान मजीद कहिड़ी तारीख़ ते नाज़िल थियो? क़ुरान हकीम अलाह ताला फ़रमाए शहरु रमज़ान अल्लज़ी उनज़िल फ़ीहिल क़ुरान हुदल लिन्नास व बय्यिनातिन मिनल हुदा वल फ़ुरक़ान। यानी मालूम थियो क़ुरान हकीम रमज़ान जे महीने में नाज़िल थियो आहे। बाक़ी तारीख़ जे अंदरि इख़्तिलाफ़ आहे त रमज़ान जे कहिड़ी तारीख़ ते क़ुरान हकीम नाज़िल थियो आहे। इहा ॻाल्हि कन्फर्म आहे, इहा ॻाल्हि कन्फर्म आहे त क़ुरान हकीम नाज़िल थियो आहे रमज़ान जे महीने में। साईं घोट ऐं कुंवार खे जेके लाऊं ॾींदा आहिनि उहो अमल कीअं आहे? साबित कंहिं क़िस्म जो कोई बि न आहे। यानी ईअं सम्झो हिकिड़ो मुआशिरे जे अंदरि ग़लति रस्म जेकी आहे हले पई। साईं लाऊं सम्झो था न, यानी ज़ाल ऐं मुड़ुस खे टकर हणाइणु, इनखे चइबो आहे लाऊं। इस्लाम में न आहे। हा, बाक़ी कंहिं हद ताईं हिंदुनि जो कल्चर थी सघे थो, छो त असांजे हिन टाइम ताईं असां मुस्लमाननि में हिन टाइम ताईं शादी में जेके रस्मूं हलनि थियूं न, तमामु घणियूं रस्मूं उहे तव्हां जॾहिं मैच कंदव न हिंदुनि जे मुशाबे बीहनि थियूं। हिंदुनि जे मुशाबे छाजे करे? इहो भला असरु छाजे करे आयो? असां मुस्लमान भला इहो हिंदुनि वारो रस्म असांजे अंदरि छाजे करे घिरी आयो? इन जे करे त अॼु खां जेकॾहिं 200 साल पोइ ते हलूं था या 150 साल पोइ ते हलूं था, हे जेको खितो आहे न जिते असां वेठा आहियूं, यानी खिते मां मुरद मस्जिद न, हे सिंध खे पूरे खे गोल वकड़ियोसि। हे पूरो जेको सिंध इलाइक़ो आहे न, इहो अक्सर जेको आहे नॉन मुस्लिम हिंदुनि जो हुयो। हिते अक्सर हिंदू आबाद हुया। पोइ इस्लाम जीअं जो हिते ईंदो वियो न, इस्लाम आयो न, पोइ मुस्लमान जीअं जो वधंदा विया ऐं मुस्लमान नेठि ॿाहिरियां त न आया न। साईं मुस्लमान नेठि ॿाहिरियां त वधि में वधि आया हूंदा, थोरा आया हूंदा। बाक़ी मुस्लमान हिन इलाइक़े वारा थिया आहिनि। पोइ जेके हिन इलाइक़े वारा मुस्लमान थिया आहिनि न, पोइ जीअं जो मुस्लमान थिया, पोइ काफ़ी पंहिंजूं रस्मूं जहालत वारियूं खणी करे हलिया। पोइ उन में हिकिड़ी रस्म मां सम्झां थो इहा बि खणी करे हलनि था, जेके ज़ाल ऐं मुड़ुस खे लाऊं ॾिबियूं आहिनि न, इहे बि गैर मुस्लिम हिंदुनि जी का हिकिड़ी रस्म आहे। बाक़ी इन खां अलावा हिन टाइम बि असां सिंधियुनि जे निकाह जे अंदरि औरतूं जेके रस्मूं घणियूं कंदियूं आहिनि न, उहे हिंदुनि सां जेको वञी करे मिलनि थियूं। ऐं इन तमामु रस्मुनि खां बचणु खपे। इस्लाम हे अदु बयानु की बसि आसानी सां औरत पसंदि आहे, औरत पसंदि अची वई, निकाह जो ख़ितबो मोकिलियो, हा थी, निकाह पढ़ायो, रुख़सती करायो, घर मोकिले छॾियो, हे आसानी सां निकाह थी वियो, मामिलो ख़तमु। ऐं अलाह जे नबी ईअं करायो, अलाह जे नबी ईअं करायो। बीबी फ़ातिमा ज़हरा सलामुल्लाह अलैहा जे बारे में जॾहिं साहबा जा मुख़्तलिफ़ रिश्ता आया, अलाह जे नबी ख़ामोशी इख़्तियार कई बाज़ रिश्तनि ते, ऐं पोइ हज़रत अली साईं बि ख़ितबो मोकिलियो, पाण आया। पोइ अलाह जे नबी हा कई, निकाह जो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बंदोबस्तु करायो। ऐं इन खां बाद में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण पंहिंजी न्याणी खे हज़रत अली साईं जे घर ताईं पहुचायो। हे इस्लाम ॿुधायो त ख़ूबसूरत जेको निकाह जो तरीक़ो आहे उहो इहो ई आहे। हे असां वटि हिन टाइम छा थो थिए त शादीआल दीनदार माण्हू, हिकु ॿारहीं ॻाल्हि नथी लहे, असांजा हिन टाइम ख़ानदानी क़िस्म जा दीनदार माण्हू बि शादी हाल बुक आहिनि, ऐं उन में ख़ानदानी क़िस्म त न चवणु खपे, यानी बेहूदा क़िस्म जो अंदरि एको साउंड हले पियो। औरतुनि खे ठीकु ठाक जेको आहे डांस कराइनि पिया, औरतूं बि नचनि पियूं, बाज़ औक़ात मर्द बि नचनि पिया,
मर्द बि नचनि पिया। अबा हिन हेठि थिए छा पियो, चवनि पिया अबा हे जेको आहे न हे हिकु मुस्लमाननि जो हे निकाह थिए पियो। अलाह जो कसम आहे, हे मुस्लमाननि जो तरीक़ो निकाह जो न आहे, हे तरीक़ो मुस्लमाननि जो न आहे। निकाह खे आसान बनायो, निकाह खे आसान बनायो। जेतिरो निकाह खे आसान कंदो मुआशरे मां ओतिरी जेको आहे ज़िना ख़तमु थींदी। जेतिरो निकाह खे आसान बनाईंदो। हाणे निकाह साईं सस्तो आहे? निकाह सस्तो आहे? निकाह बिल्कुलु बि सस्तो न आहे। निकाह के नौजवान खे करिणो आहे घटि में घटि 1 मिलियन रुपीस पाकिस्तानी तो वटि हुजणु खपनि। अच्छा सिंधी में ॻाल्हायो त मतिलबु तव्हां साईं हाणे इंग्लिश में साईं शुरू थी वियो आहे। यानी 1 मिलियन मां मुराद आहे त 10 लख रुपया। घटि में घटि हिन टाइम शादी करण जे लाइ नौजवान खे पाकिस्तानी 10 लख रुपए हुजण जो ज़रूरी आहे। 10 लखनि जो हुजणु ज़रूरी आहे। उन मां 4-5 लख रुपया रिश्ते में माई वारनि खे ॾींदो। ऐं हे जेको आहे त मस्तूरी माल में मोतबर न, पोइ जेको 3 लख रुपया शादी हाल ते ख़र्च बि कराईंदो। 4 ऐं 3 घणा थिया? 7 लख रुपयो जेको आहे कपिड़नि जे मथां इस्तेमालु कंदो। लख रुपयो वरी जेको न्याणियूं आहिनि उन्हनि जे मथां कपिड़ा उन्हनि खे वठी ॾींदो। हे 9 लख रुपया। लख रुपया जेको आहे इहो 2-3 ॾींहं सहुरे जे घर ईंदो वेंदो न। हा घोर यार, कंहिं ॿुधायो घोर? हा बसि उहो चुप करे वेही रहे महिल सां। दादा इहो छड़ो इन टाइम ताईं वेठो अथव, इन टाइम ताईं छड़ो वेठो आहे मुनीर अहमद सुपर सासोली। थोरो हथ मथे करे ख़बर त पए। हे हिन टाइम ताईं क़ुरानी जेको आहे छड़ो लॻो पियो आहे, हिन टाइम ताईं। बसि बर ॾे मुंहुं ॾे। हाणे सही वक़्त खां पहिरियां नमाज़ पढ़णु कीअं आहे? छा नमाज़ थी वेंदी आहे? न, नमाज़ जो वक़्तु दाख़िल नाहे थियो, अगरि तव्हां नमाज़ पढ़ी आहे इहा नमाज़ तव्हांजी काउंट न थींदी, नमाज़ खे मोटाइणो पवंदो। इन जो मिसाल मां हीअं ॾियां, ज़ोर नमाज़ जो टाइम दाख़िल नाहे थियो। ज़ोर नमाज़ जो जेको टाइम दाख़िल थिए थो तक़रीबन मुनो 1 टाइम ते ज़ोर नमाज़ जो टाइम दाख़िल थिए थो। कोई बंदो आयो 12:30 बजे ज़ोर नमाज़ पढ़ी, नमाज़ नाहे थी। हाणे वक़्तु जीअं जो दाख़िल थींदो नमाज़ खे जेको मोटाइणो पवंदो। सेम ॿियूं नमाज़ूं बि इहे आहिनि। जंहिं नमाज़ जो वक़्तु दाख़िल थी वियो त वक़्तु दाख़िल थियण खां बाद में नमाज़ पढ़बी। जेकॾहिं वक़्तु दाख़िल थियण खां पहिरियां तव्हां नमाज़ पढ़ी आहे, नमाज़ तव्हांजी न थींदी। साईं मरी वियल जे नाले ते कुझु छा मरी वियल माण्हू जे मरी वियल माण्हू जे नाले ते कुझु ख़ैरात करणु कीअं आहे? छा उनखे अजुर सवाब मिलंदो या न? हिकु साहिबु नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि उन इहा ॻाल्हि कई, या रसूल अल्लाह मुंहिंजी वालिदा गुज़ारे वई आहे, यानी इंतकाल करे वई आहे। मां ईसाले साहिब जे लाइ कुझु करणु चाहियां थो। हाणे अलाह जे नबी जा ॾाढो जॾहिं साहिबु इहो इरशाद फरमायो न, त पोइ अलाह जे नबी फरमायो त हा ईसाले साहिबु उन ताईं पहुचंदो। त पोइ उन साहिबु चयो साईं मां छा कयां, को तरीक़ो मूंखे ॿुधायो। त पोइ अलाह जे नबी फरमायो पुट वञ हाणे अहिड़े इलाइक़े में जंहिं इलाइक़े में पाणी जी किलत आहे, जंहिं इलाइक़े में पाणी जी किलत आहे न, उते वञी करे उन इलाइक़े में पाणी जो इंतज़ामु कराए, तुंहिंजे माउ जे लाइ इहा सदका जारी थी वेंदो। ऐं उहो साहब बि वियो, पोइ इलाइक़ो चेक कयईं त कहिड़े इलाइक़े में पाणी जी किलत आहे। उते वञी करे उन साहब बि पाणी जो इंतज़ामु करायो ऐं उन इलाइक़े वारा जेके मुस्लमान हुया या नॉन मुस्लिम हुया उतां पाणी पीअंदा वञनि पिया। अलाह जे नबी फरमायो तुंहिंजी वालिदा जे लाइ अलाह ताला इहो अजुर सवाब बनाए छॾियो आहे। हाणे असां छा कंदा आहियूं, अबो इंतकाल करे वियो, वालिदा इंतकाल करे वई। हाणे छा कंदासीं, अब 10 देगियूं लाहिणियूं आहिनि, पैसा आहिनि न आहिनि? पैसा आहिनि न यार? पैसा त न आहिनि। घणा पैसा त 50,000 रुपयो पियो आहे। हाणे देगियूं घणियूं लाहिणियूं आहिनि? 10 देगियूं लाहिणियूं आहिनि। 1.5 लख 2 लखनि जी ख़ैरात करणी आहे। पोइ हाणे मुस्लमान ओधारा पैसा वठी करे ख़ैरात कंदा आहिनि। इस्लाम इन शइ जो हुकुम बिल्कुलु बि न आहे ॾिनो। जेतिरो पैसो आहे उन पैसे जे मुताबिक़, जेतिरो पैसो आहे न उन पैसे खे ॾिसी करे तव्हां पंहिंजे वालिदेन जे लाइ सदका ख़ैरात करे सघो था। नंढो मिसाल हीअं पियो ॾियां त तव्हांजी जेब में तव्हांजी पूरी कमाई टोटल जेकी पई आहे 50,000 रुपयो पई आहे। हाणे तव्हांखे वालिदेन जे लाइ कुझु इंतकाल करे उनजे लाइ ईसाले सवाब करिणो आहे न। हाणे उन मां 20,000 रुपया ईसाले सवाब में ख़र्च करे सघो था। 30,000 पंहिंजे लाइ रखो। छाजे करे जेकॾहिं 50,000 ई तूं ॾेई छॾींदे न, सुभाणे पोइ तूं पिनंदी, माण्हुनि जे तरफ़ हथु खणंदी। अलाह ताला एतिरो सख़्तु मुकलिफ़ असांखे नाहे बनायो। ऐं 2 नंबर ते ज़हन इहो हूंदो आहे न साईं मूंखे त देगियूं लाहिणियूं पवंदियूं, अबो मरी वियो आहे,
साईं अम्मा मरी वई आहे, मूंखे त देगियूं लाहिणियूं पवंदियूं। अलाह जो कसम देगियूं लाहिण बि ज़रूरी न आहे। ऐं देगियुनि में अगरि तव्हां ख़ैरात कंदव न, तव्हां ख़ैरात असां कंहिंखे सॾु ॾींदा आहियूं? ख़ैरात अगरि असां कंदासीं न, असां सॾु ॾींदासीं पंहिंजे मोतबरनि दोस्तनि खे। उनखे असां दावत ते सॾु ॾींदासीं जेको मुंहिंजो दोस्त पैसे वारो आहे, जेको रोज़ानो कढ़ाई खाई सघे थो, जेको रोज़ानो छेले जी भाॼी खाई सघे थो, जेको रोज़ानो बिरयानी खाई सघे थो। ऐं ख़ैरात में असां सभु मुस्लमान सॾु उन्हनि खे ॾींदा आहियूं। यानी ठीकु ठाक जेके माण्हू हूंदा आहिनि, जेके पैसे वारा ऐं मच्छी मानी खाइण जे लाइक़ु हूंदा न, उन्हनि खे असां ख़ैरात सॾु ॾींदासीं। ऐं ग़रीबनि खे त असां जेको सलाह बि न आहियूं कंदा। त ईसाले सवाब जे लाइ बिरयानी जी देॻ लाहिण ज़रूरी न आहे। 1000 रुपयो आहे, 1000 रुपयो अटो वठी करे कंहिं ग़रीब जे घर मोकिले छॾियो, उनजा 4-5 वेला थींदा, हे बहितर अमल आहे। अञा मथे जेकॾहिं ख़ैरात करणु चाहियो पिया, अलाह ताला ज़्यादा पैसो ॾिनो आहे, अलाह ताला ज़्यादा पैसो ॾिनो आहे, कंहिं इलाइक़े में पाणी जो इंतज़ामु करायो, कंहिं इलाइक़े में पाणी जो इंतज़ामु करायो, इहो बि जेको आहे सदका जारी आहे। त हे तरीक़ो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बयानु करायो आहे। अलाह ताला अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। साईं कंहिं माण्हू चयो त मातम असां छो कयूं? अड़े बा केरु इहो? ओ ख़ुदा जा बंदा 2 मिंट ख़ामोशी इख़्तियार कर, छॾियो बसि छॾियोसि। साईं कंहिं माण्हू चयो त मातम असां कंदा आहियूं ऐं तकलीफ़ तव्हां मुलनि खे छो थींदी आहे? छा इहा हक़ीक़त आहे जेकॾहिं मातम शिया हज़रत कनि त तकलीफ़ मौलवियुनि खे थिए? न साईं, ईअं बिल्कुलु न आहे, ईअं बिल्कुलु न आहे। शिया हज़रत जेकॾहिं अगरि मातम कनि था न, मां मेंबर ते वेठो आहियां, वल्ला कसम खणी करे ॻाल्हि कयां थो, तकलीफ़ असांखे न थींदी आहे। बल्कि मां अलाह ताला खां दुआ थो घुरां, या अलाह जेके बि शिया हज़रत आहिनि, या अलाह जेके बि शिया हज़रत आहिनि मातम कनि था ऐं मातम खे इबादत सम्झनि था, या अलाह इन जे मातम खे क़यामत ताईं जारी सारी रख। सभु आमीन चओ, सभु आमीन चओ। हाणे साईं जेकॾहिं मूंखे तकलीफ़ थी आहे, मेंबर ते मां इहा दुआ घुरायां ऐं अलाह ताला खां दुआ आहे त अलाह ताला इन खे क़यामत जे सुबुह ताईं ईअं ई जेको आहे मातम जी तौफ़ीक़ ॾींदो रहे।